अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा गुलाब के मंठार मारे छॾींदो, छा शेरदिल मल्हार ऐं सारंग के वॾेरो बालाज खान ख़त्म कराए छॾींदो, छा नूरो नाग मिठल वारनि खां माफ़ी वठंदो ऐं मिठल उनखे माफ़ करे छॾींदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त कहिड़ो दोस्त कहिड़े शहर खां कहिड़े ज़िले खां ॾिसी रहियो आहे, कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदा नई एपिसोड्स में हिकु नओं ट्विस्ट एंड टंग सां अचण वारा आहिनि। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज खान कमीनो शेरदिल मल्हार ऐं उनजे सौटु सारंग खे हाणे ख़त्मु करण जी कोशिशि कंदो। हो चाहींदो त मुंहिंजे अॻियां केर बि न अचे। हो मल्हार वारनि खे इन करे मारण जी कोशिशि करे थो, छो जो मल्हार राबेल सां मोहबत कंदो आहे ऐं बालाज खान चाहे थो त मां राबेल सां शादी कयां, ॿियो केर बि राबेल सां शादी न करे सघे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल जो चाचो शेरदिल खे ॾाढी सम्झाइण जी कोशिशि कंदो ऐं हुनजा मासात बि हुनखे सम्झाइण जी कोशिशि कंदा त वॾेरनि जी थोरी घणी तोखे ग़ुलामी दुआ सलामी करणी पवंदी, न त तोखे वॾेरा माराए छॾींदा। शेरदिल चवंदो मां कॾहिं बि कंहिंखां डिॼण वारो न आहियां, छो जो मुंहिंजे दिलि में शींह दिलि आहे, मूंखे इहे दुश्मन मूंखे कुझु बि न करे सघंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे मंठार सारंग जे पोयां बि पवंदो। बहरहाल सारंग बि डिॼण वारो न आहे, सारंग बि बबर शेर आहे, उहो हुनखे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे कमेंट सेक्शन में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। ऐं दोस्त कहिड़े कहिड़े शहर खां ॾिसी रहिया आहिनि ऐं पंहिंजे शहर जो नालो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा।